अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सोजरो में मां आहियां अवांजी मेज़बान महराज ज़फ़र। नाज़रीन, जीअं मूंखे ख़बर आहे त असां हर वीक इन प्रोग्राम में कंहिं न कंहिं सोशल इशू ते डिस्कस कंदा आहियूं। अॼोके प्रोग्राम में जंहिं टॉपिक ते असां ॻाल्हाइण वञी रहिया आहियूं हू थोरो घणो सेंसिटिव बि आहे, छाकाणि त हर माण्हू उन शइ सां कंहिं न कंहिं तरीक़े सां ॻंढियल आहे, चाहे मां हुजां अवां हुजो कोई बि हुजे। असांजे मुल्क में ख़ासि कर उहा शइ असां जॾहिं पैदा थींदा आहियूं तॾहिं खां ई हिकु असांखे मज़हब जी सुञाणप मिलंदी आहे, ॿियो असांखे ख़ानदान या बिरादरी या कबीले जो नालो ॾिनो वेंदो आहे। त सम्झी विया हूंदव त अॼोके प्रोग्राम में असां डिस्कस करणु वञी रहिया आहियूं असां वटि जेके असांजी सोसाइटी में बिरादरी सिस्टम या कबीलाई सिस्टम आहे उन ते ही आहे छा असल में, ऐं इन जी असांजी सोसाइटी में केतिरी अहमियत आहे, असांजी सोसाइटी में हुजे सियासत हुजे या ज़िंदगी जा ॿिया मामला हुजनि उन ते इन जो कीअं इम्पैक्ट पवे थो, इन्हनि सभिनी सवालनि जो जवाबु वठंदासीं। इन जे लाइ अॼु असां वटि जेके महिमान मौजूदु आहिनि उन्हनि जो तारीफ़ मां कराईंदी हलां। नूर अहमद मेमर साहब मौजूद आहिनि जेके चेयरमैन आहिनि सिंधिका अकेडमी जा, अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। और असां सां गॾु मौजूद आहिनि डॉक्टर प्रोफेसर फतेह बुरफत साहब जेके फाउंडर चेयरमैन आहिनि डिपार्टमेंट ऑफ क्रिमिनोलॉजी कराची यूनिवर्सिटी जा। और असां गॾु असां वटि मौजूद आहिनि डॉक्टर अली रिन साहब जेके एडिटर अफेयर मैगज़ीन आहिनि। अवां टिनी महिमाननि खे असां प्रोग्राम में भली कार चऊं था। बुरफत साहब, मां तव्हां खां स्टार्ट कंदमि त पहिरीं असांखे शायदि कंसेप्ट बि क्लियर न आहे त बिरादरी या कबीलो या ख़ानदान जो जेको नालो असांखे मिलंदो आहे छा आहे, त बेसिक या डेफिनेशन अगरि असां हिन जी पुछणु चाहियूं त हू छा आहे? ॾिसो, हिन में बुनियादी शइ जेका असां समाजियाती नुक़्ता नज़र से त जेके कबीला बिरादरी इहो हिकिड़ो एस्क्राइब्ड या अताशुदा मनसब आहे ऐं बाई चांस आहे। असां टे मुख़्तलिफ़ माण्हू असां दोस्त आहियूं, गॾु वेठा आहियूं, असांजी टिनी जूं ज़ातियूं अलॻि आहिनि। बाई चांस आउं बुरफत ख़ानदान में पैदा थियुसि, डॉक्टर साहब रविंद्र ख़ानदान में पैदा थियो, साईं मेमण में। जिते तव्हां पैदा थिया उहो कबीलो उहा ज़ात तव्हांजी आइडेंटिफिकेशन तव्हांखे मिले थी ऐं हिन में का चॉइस मौजूदु कोन्हे। जीअं तव्हां मज़हब जो हाल कयो इहो बि बिल्कुलु ईअं आहे। ऐं हिकु मुस्लमान घराने में पैदा थियो, मुंहिंजो नालो फतेह मोहम्मद रखियो वियो। अॼु उन नाले खे वधीक अहमियत हिन थो ॾियनि, हिन में पंहिंजी का चॉइस कान्हे, बाई चांस आहे। हाणे जॾहिं असां अलाह खे मञूं था, अलाह जी मर्ज़ी जंहिंखे जिते पैदा करे उहा हुनजी आइडेंटिटी बणिजंदी आहे। उन खां पोइ अॻिते हली इहो यकीननि जेको हिकिड़ो इवोल्यूशन जो ज़मानो आहे त हिकिड़ी ज़ात कबीलो पोइ इन सां क़ौमूं वजूद में आयूं, जंहिंमें हिकिड़ी इवोल्यूशनरी पॉइंट ऑफ व्यू सां हिकिड़ी नंढी शइ खां शइ पैदा थींदी आहे, आहिस्ते आहिस्ते वण ऐं बड़ बणिजंदो आहे। त इहे हिकिड़ी ज़ातूं जेके हिकिड़ी क़ौम जूं जेके शाखूं आहिनि ऐं उन्हनि जी आइडेंटिफिकेशन आहे। उन ज़माने में यानी क़दीम ज़माने में जॾहिं असां वटि ॿी का आइडेंटिफिकेशन न त नेशनल आइडेंटिटी कार्ड हूंदा हुआ न पासपोर्ट हूंदा हुआ, त माण्हू जेके उन्हनि जूं ज़ातियूं जेके आहिनि उन्हनि जे नाले कॾहिं कॾहिं ॾाॾे जो नालो, तव्हां ॾिसो पड़ पोटा, काके पोटा, हाले पोटा, जेके पोटा हूंदा हुआ यानी उनजा उहो नालो जेको आहिस्ते आहिस्ते उहो ज़ातियुनि में ज़ातियूं मेमणनि जूं, बुरफतनि जूं, रिंदनि जूं, अलाए केतिरियूं शाखूं। त मां सम्झा थो इहा हिकिड़ी आइडेंटिफिकेशन जी जेका उहो तरीक़ो हूंदो आहे ऐं बाई चॉइस हिन में किथे बि शामिलु कोन्हे। पोइ असां लाइ यकीननि जेका असांजी सोशलाइज़ेशन थींदी आहे, समाजी तरबियत थींदी आहे, उन सां उहो माण्हू उन ते फ़ख्रु बि कंदो आहे, उनजी आइडेंटिफिकेशन बणिजी वेंदी आहे। लेकिन ज़ात जेका आहे उनखे का ॾात कान्हे। सिंधी में इन में तमामु घणो ऐं असां हिकिड़ी सिंधी क़ौम जेका आहे उन हिसाब सां ॾिसूं त असां वटि हिकिड़ी नेशन मौजूदु आहे ऐं उन जूं मुख़्तलिफ़ आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां की इहे ज़ात पात जो निज़ाम जेको जिते नॉन पॉलिटिकल सिस्टम जॾहिं अचींदा, मां तव्हांखे हिन में इहो ॿुधायां त इहो ज़ियाउल हक़ जे ज़माने में जॾहिं एनजीओ सेक्टर वजूद में आयो, हिकिड़ो मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे, मुंहिंजे दोस्त एग्री बि थी सघनि था, डिसएग्री बि थी सघनि था, चांडिया वेलफेयर सोसाइटी, बुरफत वेलफेयर, बलोच वेलफेयर, इन टाइप शयूं इहे सभु जॾहिं पॉलिटिकल एक्टिविटीज़ ते पाबंदी लॻाई हुयूं त 30-40 सालनि में इन्हनि खे बाक़ाइदा हिकिड़ो पॉलिटिकल मनसूबा बंदीअ सां हिकिड़ो अल्टरनेटिव डेवलप कयो वियो ऐं असांजे जेके उहे इलाइक़ा सिंध जा ख़ासि तौर सां उतरां इलाइक़ा या मथियां इलाइक़ा जेके सिंध जा आहिनि उन में हिननि खे वधीक जेको मज़बूत बनायो वियो ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि खां कॉन्फ्लिक्टिंग सिचुएशन में। पर हिकिड़ो सवाल हिते इहो थिए थो ऐं हुन में मां चाहींदमि त डॉक्टर साहब ऐं नूर अहमद मेमण साहब बि कॉन्ट्रीब्यूट कनि त ही असांजो मज़हब बि असांखे इहो सेखारे थो त सभु इंसान बराबरि आहे, कंहिंखे अरबी खे अजमी ते, अजमी खे अरबी ते फ़र्क़ु न आहे। त ही ज़ातुनि जो सिस्टम इन जी शुरूआति किथां थी आहे, तारीख़ छा थी चए? बुनियादी तौर ते क़ुरान शरीफ़ में चयो वियो आहे त असां तव्हांखे कबीला ऐं क़ौमूं बणायोसीं त जीअं तव्हांजी सुञाणप क़ाइमु रहे। ऐं उन में ॿ लफ़्ज़ जेके आहिनि उहे चया विया आहिनि, वजलनाकुम शुऊबम व क़बाइल लिताअरफू। हाणे शूब आहे क़ौमी शनाख़्त, असां तव्हांखे क़ौमी शनाख़्त ॾिनो आहे, क़ौमूं बणायो आहे
ऐं क़बाइल जेको आहे उहा नस्ली शनाख़्त आहे, तव्हांखे ज़ातियुनि में बि बणायो आहे। त अञा जेको शनाख़्त जो जेको आहे, सुञाणप जो जेको आहे, उहो अञा वरी हिकिड़ो नंढो दाइरो क़ौम जे अंदरि असां बणायो आहे। हाणे जॾहिं इहो चयो वियो आहे त तव्हांजी इहा शनाख़्त क़ाइमु रखे, त अवल शनाख़्त जेको आहे उहा क़ौमी शनाख़्त ॿुधाई वई आहे। तव्हांजी क़ौमी शनाख़्त ख़ुदा खे घुर्बल आहे, तव्हांजा इज्तिमा क़ौमुनि जे सूरत में हुजनि, इहा ख़ुदा जी मशीयत आहे, इहा ख़ुदा जी रज़ा आहे, इहा ख़ुदा जी पंहिंजी डिमांड आहे। त हाणे का बि अहिड़ी शनाख़्त जेका क़बीले जे सूरत में, ज़ातियुनि जे सूरत में ऐं नस्लुनि जे सूरत में, उहा शनाख़्त तव्हांजी क़ौमी शनाख़्त में रुकावट बणिजे थी पई, त उहा क़ाबिल क़बूल न आहे। इन करे छो त ख़ुदा खे अवल घुर्बल तव्हांजी क़ौमी शनाख़्त आहे। इन जे करे असांजी जेका बहैसियत सिंधी क़ौमी शनाख़्त आहे, इहा वधीक इम्पॉर्टेंट आहे। बाक़ी जेके असांजूं क़बाइली ऐं ज़ाती ऐं नस्ली जेके आहिनि उहे शनाख़्तूं आहिनि, उहे सिर्फ़ु नंढे पैमाने ते तव्हांजा नंढा नंढा जेके समाजी ओकायूं आहिनि, उते अव्हांजे इन शनाख़्त जे लाइ जेको आहे उन खे क़ाइमु रखियो वियो आहे। इन जे करे ही असांजो वॾो अलमियो आहे त असां वटि जेका वॾी क़ौमी शनाख़्त जेका बतौर सिंधी क़ौम जी शनाख़्त आहे, उन जे मथां असांजूं नंढियूं जेके शनाख़्तूं आहिनि, क़बाइली शनाख़्तूं, उहे हावी थींदी वयूं आहिनि। ऐं इहो वॾो अलमियो आहे। इन जो पूरो बैकग्राउंड आहे, शुरू थिए थो पियो इहो अंग्रेज़नि खां। अंग्रेज़नि इन्हनि शनाख़्तुनि खे जेको आहे उहो सघ ऐं ताक़त ॾिनी, छो त उन्हनि खे धारियो इक़्तिदार हिते रखण जे लाइ पंहिंजा वॾा सरदार खपनि पिया, सरदारी निज़ाम खपे पियो, क़बाइली निज़ाम खपे पियो, उनखे तक़वियत वठाए हिकिड़े माण्हूअ जे ज़रिए बाक़ी क़ौम खे पंहिंजे मातहत रखणु जेको उहो आसान हुयो। इन जे करे अंग्रेज़नि इन निज़ाम खे वधीक तक़वियत ॾियाराई। वरी हिते जेको आहे उहो जीअं साईं फतह मोहम्मद साहिबु ॿुधायो, फ़ौजी राज आयो त उन्हनि बि इन निज़ाम खे तक़वियत वठाई, छो त आमिर कुवतूं, गासिब कुवतूं, हाकिम कुवतूं पंहिंजो हुकूमती निज़ाम ऐं पंहिंजो इक़्तिदार ऐं तसल्लुत क़ाइमु रखण जे लाइ इन ई निज़ाम खे तक़वियत वठाइणु जेको आहे उहो बेहद ज़रूरी सम्झंदियूं आहिनि। इहो सिस्टम उन वक़्त खां वठी करे शुरू थियो आहे ऐं बदकिस्मती सां हाणे त वरी बहितर सगारो थींदो पियो वञे। अॻे बरोच क़ौमुनि में सरदार जो नालो, सरदारी सिस्टम सघ वारो हुयो। हाणे त असांजे समाट क़ौम जे क़ौमुनि में बि जेको आहे उहो हर माण्हू पंहिंजे पाण फलाणो सरदार, फलाणो ख़ान अबड़ो सरदार, फलाणो ख़ान ख़ासकेली सरदार, फलाणो ख़ान ॼामोट, इन ई क़िस्म जो इहो सिस्टम जेको आहे हाणे असांजे बाक़ी समाट क़ौमुनि में अची वियो आहे। छो त हिननि उन ई निज़ाम खे सघ वठंदे वठंदे हाणे उन्हनि पंहिंजी इज़त, पंहिंजी नामूस हू इन में सम्झनि था पिया त असांजे अॻियां सरदार लाज़िम लॻियल हुजे, पुठियां ख़ान लाज़िम लॻियल हुजे। समाजी क़दुर जेके आहिनि उहे बदिलजी विया आहिनि। इज़त जा मायार, नामूस जा मायार, मोतबर हुजण जा मायार जेके इल्म जे बुनियाद ते हुजणु खपनि, समाज खे डिलीवरेंस जे बुनियाद ते हुजणु खपनि, समाज जे ख़िदमतुनि जे हवाले सां हुजणु खपनि, उहे मयार ख़तमु करे। पर नूरमहमद साहब, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि सुठी कई त हीअ जेके शयूं हाणे सघारियूं थी वियूं आहिनि तमामु घणियूं न, त इन सां रिलेटेड सवाल मां डॉक्टर साहब खां पुछंदमि त हीअ जॾहिं शयूं सघारी थियूं आहिनि त इन्हनि जो इम्पैक्ट असांजी ज़िंदगी जेको आम माण्हू आहे, सरदारनि खां हटी करे हेठि जेके तबिके जा माण्हू आहिनि, उन्हनि जी ज़िंदगियुनि ते छा था सम्झनि नेगेटिव असर तमामु घणो पियो आहे या हू पाण वाक़ई पाण बि सघारा थिया आहिनि? काफ़ी तफ़सील सां इन जे पस मंज़र पे रोशनी विधी, उनमें थोरियूं ॿ टे शयूं मां ऐड करे पोइ तव्हांजे जवाबु ॾींदुसि। त हिकु त पाकिस्तान ठहणु, पाकिस्तान चइनि पंजनि क़ौमनि गॾिजी ठाहियो, पर फौरन जेके यूपी सीपी मां आयल माण्हू जिन जी पंहिंजी अलॻि सुञाणप काई कान हुई, हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ हिसनि मां आया हुआ, के दखन मां आया हुआ, के यूपी मां, सीपी, बिहार मां आया। हाणे उन्हनि वटि पंहिंजी का शनाख़्त कान हुई सवाइ हिंदुस्तान मां हिजरत करे आया। त उन्हनि कोशिशि कई त पाकिस्तान में जेके असुलूकी क़ौमूं आहिनि, पंजाबी, पठान, सिंधी या बंगाली, उहे पंहिंजी शनाख़्त क़ाइमु न रखनि। पोइ ज़बरदस्ती थी था पियूं त न हाणे सभु मुस्लमान, माना शनाख़्त मुस्लमान आहे, जे मुस्लमान खां हेठि का शनाख़्त आहे त पोइ वरी तव्हांजी ज़ात वारी शनाख़्त आहे, को मेमण आहे, को रिंद आहे, को बुरफ़त आहे, या जेके मुख़्तलिफ़ ज़ातियूं आहिनि। हाणे इहो जेको माइंड सेट उन यूपीआईट्स खां पोइ ट्रांसफर थी वियो असांजे वॾनि पंजाबी भाइरनि वटि, उन ॾिठो त हीअ त वॾी फ़ाइदे जी शइ आहे जेका हीअ चवनि था। नतीजे में पाकिस्तान में हू जेके अलॻि अलॻि शनाख़्तूं आहिनि, बलोच जा वसीला, मसलन गवादर बलोचनि जो आहे, उतने जी वसील मान जेकॾहिं उन मां को फ़ाइदो पए त बलोचनि खे पवणु खपे। पर जेकॾहिं असां चऊं त सभु मुस्लमान भाइर आहियूं, पोइ त पोइ जेको गुजरांवाला वारो आहे, जेको पिंडी वारो आहे, उनजो बि गवादर जो एतिरो ई हक़ आहे जेतिरो बलोच जो आहे।
त हाणे ही हिकिड़ी वॾी ट्रिक आहे जेका हिन रियासत जे उन सॼे तरीक़ेकार तरीक़े वारदात जे अंदरि लिकियल आहे। ही असांजी अखियुनि जे आॾो जेको ज़ात क़बाइलियत या हिन जी जेका रीइंफोर्समेंट थी आहे उहा पोयनि 30-35 सालनि में थी आहे। सभ खां पहिरीं जेके 85 जूं गैर जमायती इलेक्शन हुयूं उन जे अंदरि इन्हनि सियासी पार्टियुनि खे हिसो वठणु न ॾिनो जंहिं ज़ियादी हुकूमत हुई। हाणे जन सियासी पार्टी न आहे त माण्हू कहिड़े बुनियाद ते वञे थो वोट वठणु। नतीजे में असांजे दादू जोही जे तक में हिकिड़ो पंवर जेकबाद जो आयो ख़ैर मोहम्मद पंवर। हाणे छाकाणि त दादू जोही जे अंदरि पंवरनि जा वोट घणा हुआ उन अची पोइ देगूं पचायूं पंवरनि लाइ चयो त मां सरदार आहियां। वोट वठण खां बाद में वरी मोह न कई। मीर मंज़ूर जो वालिद हुयो। त हाणे ईअं सॼी सिंध जे अंदरि या सॼे पाकिस्तान में माण्हुनि बिरादरियुनि जे बुनियादनि ते वोट वरिता। ऐं हीअ जेके अॼु ख़राबियूं ॾिसूं था पार्लियामेंट सिस्टम जे अंदरि इहे उन दौर जूं यादगार आहिनि। त बाद में इन्हनि पार्लियामेंट में शेख रशीद पहिरियों दफ़ो उन ज़माने में आयो असांजे नाज़ुल थियल आहे। त हाणे ही अहिड़े क़िस्म जो जेको ही शइ आहे न हाणे उत्तर सिंध जे अंदरि जेकॾहिं असां सरदारी सिस्टम जो जेको रीइंफोर्समेंट ॾिठूं या चांडिया मंगसी जेको फोर्स ठहियो 85-84 में हाणे इन्हनि सभिनी जे पुठियां किथे न किथे उहे अदारा आहिनि जेके नथा चाहिनि त पाकिस्तान में जेका घण क़ौमी शनाख़्त आहे पाकिस्तान जी उहा क़ाइमु थिए। सिंधी पंहिंजी क़ौमी शनाख़्त सां अचनि टेबल ते वेही पंहिंजे वसीलनि जी ॻाल्हि कनि ऐं दावा कनि उन्हनि खे हाणे विढ़ायो समाट में बरोच में तो हिक बे जे खिलाफ करण जो भी शायद आसान उन खां पोइ हिकिड़ो इस्तेमाल थी। जी जी तव्हांजो जेको सुवाल जो जवाब हो हाणे तव्हांखे ॿुधायां छा थियो त इन मां आम माण्हू खे छा फ़ाइदो पियो आहे छा नुक़सानु पियो आहे। हाणे छा थियो आहे त उत्तर सिंध जे अंदरि लॉ एंड ऑर्डर या लखण में उत्तर में घणो एॾो तव्हां कमज़ोर करे छॾियो जो तव्हां सां ज़्यादती थिए त तव्हांखे थाणे में रिलीफ न मिले कोर्ट में रिलीफ न मिले ऐं पोइ हिकिड़ो कोई बि लोफर को चोर अची बंदूक खणी वेहे के सॼो ॻोठ चंदो करे मूंखे पैसा ॾियो त मां जंहिं ज़्यादती कई आहे उन खां तुंहिंजो प्लान बि कंदुसि। हाणे उहो आस्ते आस्ते अहिड़े क़िस्म जा माण्हू वॾेरा थियणु लॻा। त आम माण्हुनि खे जॾहिं तव्हांजा जेके एग्ज़िस्टिंग डिलीवरी जेके अदारा आहिनि जुडिशियल अदारा आहिनि या जस्टिस अदारा आहिनि उन्हनि मां का रिलीफ नथो मिले त पोइ हिकदमि उन्हनि जो वरी गेजू थियणु शुरू थी वियो। त हू नंढो नंढो हिकिड़ो सरदार ठाहिणु शुरू कयूं त भई हाणे कंहिंखे चंदा करे उनखे गाॾी बि वठी ॾिनऊं हथियार बि वठी ॾिनऊं पटका बि वठी ॾिनऊं राडो बि वठी ॾिनऊं चङो मुश्त थी वियो। हाणे इहो सॼी सिंध जे अंदरि उहे पैरासाइट्स असां ॾिसूं था ऐं उन्हनि खे वरी पॉलिटिकल सिस्टम में ख़ुदि पीपुल्स पार्टी असां सां ज़ुल्म कयो आहे। त हालांकि माण्हुनि 88 में मिसरण जी पीपुल्स पार्टी वटि थंभो हुजे आहे त बि उनखे माण्हू वोट कनि हा। उनखे कहिड़ो लाचार हो त दादू मां उन नबन लुंड जहिड़े माण्हू खे जंहिंजे मथां वॻे समय खूननि जा केस या क्रिमिनल जो रिकॉर्ड हो उनखे इन करे जो लुंड बिरादरी जा वोट हुआ पीपुल्स पार्टी बेनज़ीर साहिब पाण उनखे टिकट ॾिनी। त ही इन सॼे सिस्टम खे रीइंफोर्स करण में जिते असांजे ॾाढनि मुड़ुसनि जो ॾोह आहे उते असांजा जेके सुञाण माण्हू आहे जेके सियासी माण्हू आहे उन्हनि जो ॾोह आहे। अॼु हालत इहा आहे त सिंध जे अंदरि माण्हुनि सां ज़्यादती थिए थी त उहो हिकदमि को थाणे ते पुलिस ॾे नथो वञे उन पंहिंजे हथां पैदा थियल डेमाई उहे जेके सरदार आहिनि उन ॾे वञे थो। सो इन करे आम माण्हू वटि हाणे को अल्टरनेट कोन्हे। हाणे उन में ॿियो हिकिड़ो जेको फैक्टर आहे त सिंध जी जेका सघारी शऊर हो वतन दोस्त क़ौम परस्त सियासत हुई उन जे कमज़ोर थियण सां बि उहे दुकान जेके सरदारनि जा ॿियनि मज़बूत थिया आहिनि। न त तव्हांजो जेको क़ौम परस्त सियासी फिगर ऐं उहे मज़बूत हुजनि त तव्हां क़ौम खे हिक ॿिए सां ज़ातियुनि बिरादरियुनि खां अलॻि करे गॾु खणो ऐं कंहिं सां बि ज़्यादती थी त उन बुनियाद ते उनखे तव्हां रिलीफ ॾियारे सघो पर उहो बि कोन थियो आहे। पर बफ़र साहिब जीअं असां 21वीं सदीअ में वेठा आहियूं जिते असां चंड ते पहुचण त शायदि तमामु घणी पुराणी नंढी ॻाल्हि थी वई आहे। असां शायदि उन खां बि अॻिते दुनिया फतह करण जी ॻाल्हि कयूं था पिया। इन दौर में वेही करे जॾहिं इहे शयूं थियनि थियूं त अगरि आम माण्हू आहे कंहिं उन सां ज़ुल्म थिए आहे ज़्यादती थी आहे उन सां त उहो बजाए जो कोर्ट कचहरी में वञे सिधो वेंदो आहे सरदार ॾे। इन सां सरदारी सिस्टम सां पोइ जनम वठनि था जिरगाई सिस्टम जिरगे में जॾहिं फ़ैसिला थियनि था इहो सिस्टम केतिरो क़ाबिल क़बूल आहे असांजे लाइ। जी डॉक्टर साहब तमामु इहा साईं महमूद साहिब जेका ॻाल्हि कई असां उन खे अॻिते वधाइण तव्हांखे ॿुधाईंदासीं त इन जो हिकिड़ो पर्पज़ आहे यानी हिकिड़ी एक्सप्लाइटेशन आहे ऐं जेके सगारी कुवतूं आहिनि उहे नथियूं चाहिनि त हिकिड़ी क़ौम मुतफ़िक़ थिए उन क़ौम जे इतफ़ाक़ खे नुक़सानु पहुचाइण लाइ बसर जे छिलकनि वांगुरु यानी माण्हुनि खे तक़सीम दर तक़सीम जेको कयो वियो कॾहिं नसल जे नाले ते कॾहिं ॿोली जे नाले ते कॾहिं ज़ात जे नाले ते कॾहिं कहिड़े नाले ते हाणे असां इन ते अलाह साईं असांखे पनाह में रखे हाणे सिंध में तव्हां ॾिसो सुसाइड बॉम्बर जेके वजूद में पिया अचनि असले जी इस्तेमालु जेका तव्हां ॻाल्हि कई न साईं जी तव्हांखे ॻाल्हि कई
बेदरेक मतिलबु इहो इन ते ॻाल्हायो कोन पियो वञे। सुसाइड अटैक्स वायलेंस ऐं टेररिज्म में एतिरा माण्हू न मुआ हूंदा जेतिरा माण्हू सिंध में बेगुनाह क़तल थिया। या तव्हां एटी में ॾिसो शनाख़्ती कार्ड ॾिसी जी साईं ॿुधायो महर ऐं जतोईअनि जो आउं पाण इन ते रिसर्च कंदो रहियो आहियां। असां ऐं ख़ैरपुर में नफ़ीसा छा उन वक़्तु नाज़िम हूंदी हुई त उन में असां हिकिड़ो प्रोग्राम सिंग कयो। उन में इहा हालत हुई की रोड ते बीह अगरि ख़ुदा न ख़ासिता को जतोई क़तल थी वई त जतोई माण्हू जेके रोड ते बीह महिरनि खे गाॾियुनि में लाहींदा भले को बि महिर हुजे शनाख़्ती कार्ड ते माण्हुनि पंहिंजियूं ज़ातियूं लिखाइण छॾे ॾिनियूं। बुनियादी सबबु जेको इन ॻाल्हि खे सम्झणो आहे त असांजी जेका क़ौमी ॿधी आहे या असांजो जेको इतफ़ाक़ आहे उन खे नुक़सानु पुॼाइण लाइ इन ज़ाती बिरादरी ऐं क़बाइली निज़ाम इन जो को यूज़फुल इन जो को मक़सदु कोन्हे। डॉक्टर साहब इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। ब्रेक जो टाइम थियो आहे। व्यूअर्स प्रोग्राम सोजरो में वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वापसि मोटियूं था ऐं ॻाल्हियुनि खे हितां स्टार्ट कयूं था। जी व्यूअर्स प्रोग्राम सोचरो में ब्रेक खां पोइ अव्हांखे भली कार चऊं था। ब्रेक खां अॻु में ॾाढी सुठी ॻाल्हि कई पई बरफ़ साहब त हीअ जेका सुसाइड अटैक्स ही स्टार्ट थी विया आहिनि उहा ॻाल्हि मां चवंदमि त उतां ई तव्हां अगरि कंटिन्यू कयो उन ॻाल्हि खे। बुनियादी शइ जेका वॉयलेंस आहे जेको ॾिसो इन बिरादरी ते अॼु असां हिन लाइ ॻाल्हायूं त तशदुद इन हद ताईं वधी वियो जो बेगुनाह माण्हू हाणे सिंध में जेको असलो अथव ऐं उहो असलो किथां आयो सिंध में का फैक्ट्री त कान लॻल आहे। तव्हां आम असांजा सिंधी माण्हू जेके जी पंहिंजो कंहिं वक़्त में मूंखे खमीसो ख़ान जी बीन यादि अची उनखे उहो सजाईंदो। अॼु असां तव्हां ॾिसो त हाणे आई एम सॉरी टू से दैट मीडिया उनखे प्रोजेक्ट कंदो आहे पंहिंजे ड्रामनि में। किलाशन कोफ जा तव्हां रुमाल उन ते औरतुनि जो कमु थियलु हूंदो आहे त तव्हां अजीब तव्हांखे लॻंदो त असले सां प्यारु करणु ऐं इहो हिकिड़ो बाक़ाइदे सिंध में इहो हुई कोन। असां वटि कुहाड़ीअ खां वधीक ॿियो को असलो सिंधी सोसाइटी में मिले ई कोन थो त इन लाइ असां कॾहिं बि इन्वेडर न थियासीं। सिंध ते हमला थिया आहिनि सिंधी माण्हू कॾहिं हमिलो न कयो। इहो तमामु वॾी हिकिड़ी तारीख़ी ॻाल्हि आहे। हिकिड़ी पुरमन क़ौम आहे उन में अॼु असले जो इस्तेमालु योग्य तव्हां हिते ॾिसो त सॼो उन खां पोइ हिकिड़ो माण्हू खून थींदो उन्हनि जी सॼी इनकम जेका उहा अदालतनि ऐं वकीलनि ऐं ज़माननि ते नतीजे में सिंध जी जेका हिन वक़्तु हालत आहे उन में इन मसइले जो वॾे में वॾो हथु माशी समाजी तालीमी छोकिरा पंहिंजी यूनिवर्सिटी छॾियो पंहिंजे ॻोठ में साईं जहिड़ो थी वियो असांजो कबाइलाई जहिड़ो थी वियो आहे। असां पंहिंजी स्टडी यानी हुननि लाइ इम्तिहान ॾियणु एॾो इम्पोर्टेंट न हूंदो आहे पंहिंजे घर जी हिफ़ाज़त। उन खां पोइ ऑनर किलिंग में तव्हां ॾिसो इहे खून में थींदा आहिनि छोकिरियुनि जा मसइला। हिकिड़ी ज़ात जो माण्हू अॻे ॿिए कंहिं ज़ात सां शादी कई हाणे यूनिवर्सिटीज़ में पढ़ंदा आहिनि मैसेज ते माण्हू क़तल थी वेंदा आहिनि। तव्हां इहे उमरड़ी कबीले जी तव्हां ॿुधो हूंदो त उहा डॉक्टर्स छोकिरे जेके आहिनि यानी PhD ऐं डॉक्टर्स छोकिरी उन्हनि खे बि इहा इजाज़त न आहे की ख़ुदा न ख़ासिता उहे चवंदा आहिनि बाक़ी जेके ॿिए कबीले में हुनजी हाणे छोकिरियूं यूनिवर्सिटी में पढ़ंदियूं आहिनि आला तालीम याफ़्ता हुजे उन्हनि खे बि मजबूर कयो वेंदो आहे इन सरदारी निज़ाम सां की तव्हां पंहिंजी ज़ात में इतफ़ाक़ अहिड़ो आहे की छोकिरियूं अॻिते वधी वियूं छोकिरियूं पोइ ते रहिजी आहे। हाणे अगरि का PhD छोकिरी आहे त उहा यकीननि का नॉन BA सां त शादी न कंदी उहो नेचुरल हिकिड़ी डिमांड थी वेंदी आहे। लेकिन अॼु बि 21वीं सदी में जीअं तव्हां चयो असांजी सॼी इकोनॉमी तबाह आहे ऐं हिकिड़ो वॾो समाजी मसइलो आहे जेको इंसाननि जो पैदा कयल आहे। इन्हनि जा जेके सबब आहिनि उहे तलाश कया वञनि। उन ते जीअं साईं ॻाल्हायो मेमन साहिबु ॻाल्हायो असां सभई इन्हनि ते तहक़ीक़ बि कंदा रहंदा आहियूं। साईं जेको आर्टिकल लिखंदा आहिनि अदीब माण्हू साईं पाण हिन ते कमु कंदा आहिनि। त हाणे बुनियादी हिन वक़्तु सिंध जो बुनियादु उन जो पॉलिटिकल तव्हां ॾिसो जीअं साईं ॻाल्हि कई हाणे तव्हां जमहूरियत में बि सरदारी निज़ाम आहे कि जंहिं इलाइक़े में जंहिं कबीले जा माण्हू उहे खटी थींदा उहो सरदार जॾहिं वज़ीर बणिजंदो त उनजे ऑफिस में बि तव्हांखे उहे ई माण्हू मिलंदा। ॿी ज़ात जो माण्हू अलाउड ई न आहे। नतीजे में असांजी डेमोक्रेसी सां तव्हां यकीन ख़तम थी वेंदो। असां वटि जेका प्रोग्रेस हिकिड़ो इहो हिते ॿी शइ ज़हन में उभरे थी थिए असांजे इन माहौल में या इन सोसाइटी में ऐं अॼोके दौर में जमहूरी दौर में जॾहिं इहे ताक़तूं एॾी मज़बूत ऐं सघारियूं आहिनि त जेके असांजी हुकूमतूं आहिनि या ऐवाननि में जेके माण्हू वेठल आहिनि छा हू इन्हनि जे साम्हूं बेबस आहिनि उन्हनि जी पाण उन्हनि मां आहिनि न। हाणे उन्हनि जो सॼो सर्वाइवल आहे न जेको उन्हनि जी पंहिंजो जेको नतीजो निकितो जीअं साईं ॿुधायो त हाणे जेके प्रोग्रेस असांखे ॿी के जमात हुजनि जीअं के फंक्शनल लीग हूंदी या असांजी चवंदा आहियूं की जेके मार्शल आई पैदावार उन्हनि खां हाणे शिकायत कोन्हे। हाणे उहे जमातूं जेके पाण हिकिड़ो जमहूरियत जो दावा कंदियूं उन्हनि जी तव्हां
सिफ़नि में ॾिसो त तव्हांखे सरदारी निज़ाम ॾिसण में अचंदो। पोइ टिकटूं जे साईं ॿुधाए त लुंडन जे इलाइक़े में लुंडन खे ॾींदा, पहाड़ जे इलाइक़े में पहाड़, बफ़त जे इलाइक़े में बफ़त, ॿियो को माण्हू। ऐं इन जो मिसाल ये नूर अहमद नूर साहब साम्हूं अचे थो त यूनिवर्सिटी में दाख़िला तव्हांखे हुन ते मिलंदी। तव्हां अगरि सिंधी आहियो त कराची में इहे मसइला नज़र आया आहिनि, सिंधी आहियो त यूनिवर्सिटी में दाख़िला तव्हांखे घणी न मिलंदी। ही शायदि बिरादरी उन्हनि में इहे सभु शयूं अची थियूं वञनि। ॻोठनि में उते वञो त उहो बि इहो आहे त चङे मुड़ुस जा घर जा जेके ॿार आहिनि हू स्कूल में उन्हनि खे सुठी तालीम बि मिलंदी, उस्ताद बि उनखे इज़त कंदा, जेको ॿियनि ज़ातुनि जा ॿार आहिनि उन्हनि खे उहा अहमियत ऐं रिस्पेक्ट बि न मिलंदी। अंग्रेज़नि इहा शइ कई, उन्हनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे अंग्रेज़ असां सां शायदि सचा बि न हुआ, डेफिनेटली इन्हनि शायदि इहे शयूं असांखे विराइण जे लाइ कयूं। पर हाणे अॼोके दौर में जेका सिविल सोसाइटी आहे, सान्यावंद आहिनि, जेके पढ़ियल लिखियल तबिको आहे, हो इन शयुनि खे ख़तमु करण जे लाइ, ख़तमु त डेफिनेटली नथो थी सघे, घटि करण जे लाइ या कमज़ोर करण जे लाइ इन्हनि सगारी कुवतुनि खे छा करे रहियो आहे? बाक़ाइदा इहो मसइलो आहे तमामु वॾो। इनखे असां चऊं सिंध जो फ़िक्री बहरान, जंहिंजे करे इहे मसइला ताक़तवर थियनि था। समाज जेको आहे न उन में ख़ैर जी बि जिबलत आहे ऐं माण्हूअ में ख़ैर जी बि जिबलत आहे, शर जी बि जिबलत आहे। जेकॾहिं ख़ैर जी जिबलत ताक़तवर न हूंदी त शर जी जिबलत जेको आहे उहो सगारी थींदी। त ख़ैर जूं कुवतूं जेके आहिनि, चङाई जूं जेके कुवतूं आहिनि, उन्हनि कुवतुनि खे पंहिंजो कमु जेको करणु खपे। त हीउ जेको असां मौज़ू डिस्कस करे रहिया आहियूं उन हवाले सां असां चवंदासीं त हिकिड़ो फ़िक्री बहरान आहे। ऐं उहो फ़िक्री बहरान जेको आहे उहो आहे वहदत जो। असां वटि फ़िक्री वहदत जी कमज़ोरी, हिकिड़ो दौरु असां तमामु वॾा सघारा रहिया आहियूं फ़िक्री वहदत जे हवाले सां। मोहन जे दड़े खां वठी करे असांजी वेझे मादीअ वारी तारीख़ ताईं असांजी फ़िक्री वहदत असांखे मुतहद रखंदी आई आहे। ऐं असां हर हवाले सां सिंध जी जेका जाग्राफियाई पोज़ीशन आहे उन हवाले सां असां ते हमला आवरनि हर दौर में पे हमला कया आहिनि। इन्हनि सभिनी हमला आवरनि जे हमलनि जे बावजूदि बि असां सिंध जो दिफ़ा कंदा आया आहियूं ऐं सिंध खे बचाईंदा आया आहियूं। उन जो मुहरिक जेको पुठियां हुई उहा हुई फ़िक्री वहदत। असां माण्हू जंहिं बि मज़हब सां हुयासीं, जॾहिं असां ॿुध हुयासीं तॾहिं बि असां में फ़िक्री वहदत हुई। उन वक़्तु बि वहदानियत जेको आहे, हिकिड़ाई जेका आहे, हिकिड़ाईअ जो फ़िक्र उहो असांजो महवर ऐं मर्कज़ हुयो। इन जे करे उहा वहदानियत असांखे मुतहद रखंदी, असांजी क़ौमी शनाख़्त खे, असांजे क़ौमी दायरे खे महफ़ूज़ रखंदी। जॾहिं असां हिंदू हुयासीं तॾहिं बि सिंध जो हिंदूइज़म जेको आहे, सिंध जो हिंदू मज़हब वहदानियत खे मञींदो हो। ही असां वटि मोहन जो दड़ो, असां आगाज़ जेकॾहिं मोहन जे दड़े खां कयूं त मोहन जे दड़े जा माण्हू बि वहदानियत ते यकीन रखंदा ऐं वहदानियत उन्हनि जो मज़हब हुई। उते अव्हां जेके बि मुहक़क़नि जूं तहक़ीक़ूं आहिनि अव्हां पढ़ी ॾिसो त को बि जेको आहे उते वहदानियत खां सवाइ को फ़िक्र कोन्हे, बुत परस्ती जो फ़िक्र कोन हुयो ऐं इन क़िस्म जूं को बि मंदर मूर्ति हे हो इन क़िस्म जूं के बि शयूं नथियूं मिलनि। उहे हड़प्पा ऐं टेक्सेला में ॿुध मत जा जेके आहिनि उहे मुजस्समा जेके आहिनि उहे मिलनि था पिया, पर मोने दड़े में नथा मिलनि। त उन दौर में बि असां वहदानियत ते हुयासीं, हिंदू मज़हब में बि वहदानियत ते हुयासीं। यानी सिंध जो हिंदू मज़हब एॾो तरक़ी याफ़्ता रहियो आहे जो हिते बुत परस्ती 300-400 साल अॻु जी ॻाल्हि आहे। उन खां अॻु में उहे माण्हू सभु वहदानियत ते, हिकिड़े ख़ुदा ते जेको आहे उहो यकीन रखंदा हुया। मुस्लमान थियासीं तॾहिं बि वहदानियत ते यकीन। त इहो वहदानियत जेका आहे क़ौमी वहदत जो महवर ऐं मर्कज़ बणिजे पई। उन में सभु इंसान बराबरि आहिनि, सभु इंसान खे ख़ुदा हिकु पीउ माउ मां पैदा कयो आहे। हिकिड़ाई जेको आहे उहा ख़ुदा खे घुरबल आहे ऐं हिकिड़ाई क़ौमी हिकिड़ाई जेका आहे उहा असांजो महवर ऐं मर्कज़ हुई। अॻिते हली करे उहो वहदानियत जो ऐं वहदत जो फ़िक्र जेको आहे उहो जीअं जीअं कमज़ोर थियो आहे, जहालतूं आयूं आहिनि ऐं जेके वहदत खे टोड़ींदड़ शयूं आहिनि उहे उनसर जेके आहिनि उहे जीअं जीअं दाख़िल थींदा विया आहिनि तीअं तीअं असांजी वहदत कमज़ोर थींदी वई आहे। हिन दौर में जेको आहे उन इहा वहदानियत जे फ़िक्र खे जेके ॿिया इंसानी फ़िक्रनि जूं तरक़ी थियूं, सोशलिज़म जी तरक़ी थी, लिबरलिज़म जी तरक़ी थी, हाणे इहे ख़ुदि फ़िक्र जेके आहिनि उहे क़ौमी वहदतुनि जा फ़िक्र आहिनि जेके यूरोपी सोसाइटीअ में मुतशकिल थी करे शिकिल वठी करे असां वटि आया। बदकिस्मतीअ सां असां वटि असांजे सान्यवंद तबिके या असांजे सियासी मुफ़क्किरनि या असांजे सियासी लॾे जेको आहे उहो उन्हनि फ़िक्रनि खे सगारो ऐं ताक़तवर जेको आहे उहे कोन बणाए सघा। ख़ुदि पाण नेशनलिज़म जो फ़िक्र उन में वहदत आहे, पर उहो नेशनलिज़म जो जेको ब्राड फ़िक्र आहे उहो असां वटि सगारो ऐं ताक़तवर न बणिजी सघियो आहे।
इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे नतीजे जे तौर ते असां सिंध जा सान्याबंद, सिंध जूं सियासी पार्टियूं, सिंध जे नज़रियाती दुनिया में फील्ड में कमु कंदड़ माण्हू जेके आहिनि उहे हिकिड़ी क़ौमी वहदत जे फ़िक्र खे हिकिड़ो मुनज़िम शिकिल में खणी हलणु ऐं माण्हुनि खे क़बूल कराइणु जेको माण्हुनि जे रूट्स सां, जेको असांजे रूट्स सां मुताबिक़त रखंदो हुजे, उन में फेल विया आहियूं। इन करे असांखे जेकॾहिं वरी इहे असर जेके नस्ल परस्तीअ जा आहिनि, ज़ात परस्ती ऐं क़बीले परस्तीअ जा, इहे ख़तमु करणा आहिनि त असांखे ब्रॉडवे में वरी हिकिड़े वहदत जे फ़िक्र जी तश्कील करणी पवंदी। हिकिड़ो असांखे सवाल ॾेई छॾियो पंहिंजे जवाब में त इन्हनि शयुनि खे ख़तमु करिणो आहे, त डॉक्टर साहब खां मां पुछंदमि त डॉक्टर साहब कीअं ख़तमु करे सघूं था इन्हनि शयुनि खे जेके असांजी हर शइ में मतिलबु डिज़ॉल्व थी वियो? मेमन साहब ॾाढी फ़िल्सफ़ाना ऐं ॾाढी तारीख़ी ॻाल्हि कई त वहदत यूनिट माना सिंधी हिकु क़ौम आहे, असांजी का अलॻि सुञाणप न आहे। मां रिंद आहियां या बलोच आहियां या हा सिंधी आहियूं, सिंध सां मफ़ाद वाबस्ता आहिनि। हा नस्ली जेका सुञाणप आहे पोइ हिते अबनि ॾाॾनि जी जेका रही रही, पर हाणे असां सभु जा सभु, जीअं साईं जेम्स सैद अबा ॾाढा ज़रूरु अरब हुआ, शाह अब्दुल लतीफ़ सैयद हुयो, अबा ॾाढा अरब हुया, पर सिंध में अचण खां बाद में उन्हनि जी का अलॻि सुञाणप न रही आहे। दुबी जे मैदान ते होशू शीदी जॾहिं विड़ियो कमरानी हो ऐं अफ्रीका खां आयल ग़ुलाम हुयो, पर सिंध में विड़ियो ऐं हिते सिंध जे पारां। त हींअर जेकॾहिं असां वटि वतन दोस्त फ़िक्र या सियासी पार्टियूं सगारियूं हुजनि त पोइ असां वटि महर जोतोई जो, शर जो या ॿियनि जो कंफ्लिक्ट नथो रहे, सभु जा सभु उन क़ौम जो हिसो थी, उन वतन दोस्त जमात जो सभु। हाणे ही असांजी कोशिशि आहे ऐं हीअ जेके असांजा दुश्मन कुवतूं आहिनि जेके नथियूं चाहिनि त सिंधी बि असांजे क़ौम जे मुतहद हुजनि, पोइ हू असांखे ज़ातियुनि में, क़बीलनि में, सरदारनि में, ऐं को अजब न आहे त इन्हनि जी पैटर्नाइज़ेशन थींदी आहे। हीअ अहिड़े क़िस्म जा जेके सरदार आहिनि उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई थींदी आहे, उन्हनि खे सपोर्ट मिलंदी आहे, उन्हनि खे चइबो आहे त तव्हां हिमत कयो, असां SHO खे तव्हांजी पारत कंदासीं, SSB खे पारत कंदासीं, तव्हांजी लाइ कराईंदासीं, तव्हां हिननि मोचनि जा, कोरियनि जा, कंहिंजा बि तव्हां सरदार थी बीहो, पोइ असां ॾिठो ईंदो। त इन्हनि सभिनी जूं लिंक्स किथे न किथे पहुतल आहिनि। सो ज़रूरत हींअर सिंध जे अंदरि इहो आहे त हर को माण्हू भली पंहिंजी ज़ात खे शनाख़्त आहे। ॾिसण को माण्हू सोलंगी आहे त ख़राबु ॻाल्हि न आहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे, पर उनखे उहो कंफ्लिक्ट में न अचे असांजे वतन जे मफ़ाद जे उनमें। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ी ॿी ॻाल्हि हिते इहा त जीअं जीअं असां पंहिंजे क़बीलनि में विरहाइजी विया आहियूं, तीअं तीअं हिकिड़ी क़ौमियत जो जेको कंसेप्ट आहे न, उहो असांखां शायदि गुम थी वियो आहे, विसरी वियो आहे। एज़ ए क़ौम, एज़ ए नेशन असां हाणे शायदि न बीठा आहियूं, असां उनखे एॾी अहमियत नथा ॾियूं जेतिरी असां पंहिंजी बिरादरी जे लाइ विढ़ण में, बिरादरी जे मफ़ादनि जे लाइ बीहण में जंहिंखे अहमियत ॾियूं था। क़ौम ते ॻाल्हि अचे त शायदि असां एतिरो मुतहद थी न बीहूं जेतिरी असां पंहिंजी बिरादरी जे लाइ बीहूं। उन में ॿ ॻाल्हियूं आहिनि। हाणे ॻाल्हि हीअं आहे न त सिंधियुनि बार बार क़ौमी सुवालनि ते तमामु शानदार जंग कई आहे। हिन सॼे ख़िते में कंहिं बि क़ौम एॾियूं जंगूं न कयूं आहिनि जेके असां कयूं आहिनि वेझे माज़ी में। ॾिसो कालाबाग डैम हिकिड़ो ख़्वाबु आहे, 30 सालनि खां पंजाबियुनि जो ख़्वाबु आहे त हू कालाबाग डैम ठाहे सिंधू दरिया जो पाणी पंहिंजे ज़मीनुनि जी आबाद, रुगो पंजाबियुनि जो न आहे बल्कि पंजाब जे अंदरि जेके हिकिड़ा ताक़तवर हल्का आहिनि, हर पंजाबी जो ख़्वाबु न आहे, जेके ताक़तवर हल्कनि जिन पंहिंजूं ज़मीनूं अलाट करायूं आहिनि पंहिंजे पाण खे चोलिस्तान में ॿिए पासे। हाणे जनरल ज़िया कोशिशि कई आहे, नवाज़ शरीफ़ कोशिशि कई, मुशर्रफ खां इन्हनि कोशिशि कराई, पर सिंधियुनि हिकिड़ी हिमत सां उनखे जवाबु ॾिनो, यकराए जवाबु ॾिनो ऐं दलील सां जवाबु ॾिनो, टेक्निकली जवाबु ॾिनो, रोके छॾियऊं। ॿिटियो मकानी निज़ाम हो, उन ते असां जमहूरियत ते जेका सिंधियुनि वेड़ूं कयूं आहिनि उहे बि हिन मुल्क जे अंदरि जमहूरियत अॼु जेका समर खाए रहिया आहिनि सभु, उन जूं वेड़ूं कोयटा में, पिशावर में, लाहौर में न थियूं, सिंध जे अंदरि थियूं। इन करे सिंधियुनि जूं ज़बरदस्त जंगियूं आहिनि, जदोजहदूं आहिनि, उन्हनि खे सलाम पेश करणु खपे। उन जूं दुश्मन कुवतूं उनखे कॾहिं कॾहिं कमज़ोर बि करे विझनि थियूं। हिकिड़ियूं असांजूं ताक़तवर शयूं आहिनि, हिकिड़ियूं असांजूं कमज़ोरियूं बि आहिनि। कमज़ोरियूं कहिड़ियूं आहिनि त असां वटि डिघो हौसलो न आहे, डिघी नज़र न आहे, डिघी वेड़ न आहे। पोइ नतीजे में कुझु ॾींहंनि खां पोइ थकिजी वरी माना जीअं उहो कूड़े कुकर वांगुरु माना पासा पासा ॾिसबा आहिनि त उहे ॾिसूं था। हाणे हीअ जेको सिंध खे क़बाइलियत जे बुनियाद ते चैलेंज आहे, उहो इन करे अॼु इनसिक्योरिटी आहे। फ़र्ज़ु था कयूं ॻड़ी वियासीं त हल्के जे अंदरि भली को कहिड़ो कॉम्प्रेस हुजे, पर जेकॾहिं काके पोटनि जो या ॿिए कंहिंजो पंहिंजे पाण में झगड़ो थी थो वञे ऐं हू पंहिंजे ॻोठ में लुको वेठो आहे त हुनखे काॾी राह नज़र नथी अचे त का सियासी पार्टी हुनखे रेस्क्यू कंदी, सवाइ हिन जे जो हू पंहिंजे हिकिड़े कंहिं न कंहिं लोफर सरदार खे माना गेजू थिए, उनखे चंदो करे ॾिए त उहो हथियार हिनखे बि वठी ॾिए ऐं पाण बि हथियार वठी को चौकी ते शाम जो बीहे। सो इन करे हीअ हिकिड़ी कॉम्प्रिहेंसिव या हिकिड़ी होलिस्टिक तरीक़े सां सॼी शइ डिस्कस बि थींदी, उन रोड बि निकिरंदो ऐं सिंधी कढी वेंदा। सिंधियुनि मसे मसे त जाॻिया आहिनि, सम्झो त हिकिड़ो असां समन ऐं सुमरनि जी जेका दौर ॾिसण खां बाद में हिकिड़ी लगातार
600-700 सालनि जी हिकिड़ी वॾी ऊंदहि आहे। उन ऊंदहि खां बाद में असांजो हीउ नसुल हिकिड़े शानदार नमूने सां शयुनि खे ॾिसो। कराची छा हो 70 जे ॾहाके ताईं मेमण साहब या ॿिया दोस्त ईंदा हूंदा त तारिक रोड में कंहिंखे सिंधी ॻाल्हाईंदे ॾिसी हिकु ॿिए खे ईअं लॻो ॼण त को असां को न्यूयॉर्क में वञूं को सिंधी ॻाल्हाए हिकु ॿिए ॿुधाईंदासीं ठूठाणी त आहे सिंधी अथई। हाणे तव्हां माना इहा त सूरत न रही। हा तब्दीली ईंदी ऐं शयूं बहितर थींदियूं। असां सां आख़िरी ज़ुल्म इन्हनि ख़ुदा जी मार पवंदनि वॾेरनि कयो आहे जिन माना पंहिंजे पाण में सिंडिकेट कार्टेल ठाहे सिंध जे हिन सग खे माना रोके रखियो आहे। इहा शइ मां निकिरंदी ऐं रस्तो निकिरंदो। तमामु भली होप आहे। असां सभिनी माण्हुनि खे होप आहे। असां सिंधी माण्हू अॻु में वेड़ियूं विड़ी सिंधियत बचाइण जी मुकमिल कोशिशि कई आहे। पर हीउ जेको मसइलो आहे नस्ली फ़र्क़ जो, इहो नस्ली फ़र्क़ जो मसइलो असांजे बुनियादनि में हाणे तेज़ीअ सां सुरायत कंदो पियो वञे। इन्हनि हालतुनि में असां सान्या वंदनि खे हिते हिकिड़े मर्कज़ी फ़िक्र जी तश्कील जी बेहद ज़रूरत आहे। जेकॾहिं उहा तश्कील नथी थिए पई त असांजो दुश्मन जेतिरो असांजे लाइ ख़तरनाकियुनि सां ऐं चालाकियुनि सां ऐं मकारियुनि सां असांजे क़ौमी वहदत खे पारा पारा करण जे लाइ कोशिशूं करे थो पियो, एतिरी मुस्तैदीअ सां एतिरी होशियारीअ सां ऐं एतिरी ख़बरदारीअ सां असां उन जे साज़िशुनि खे नाकाम बनाइण जे लाइ क़ौमी वहदत जे लाइ फ़िक्री बुनियाद सगारा करण जूं कोशिशूं नथा कयूं पिया। ऐं जेकॾहिं उहे कोशिशूं न थियूं त इहा जीअं पोइ तीअं सूरत हाल ख़राबु थींदी वेंदी। ऐं हाणे जेको तरीक़ा जेके अख़्तियार कया वञनि था पिया न हिन वक़्तु इंसानी मसइलनि खे जेको आहे मसइला पैदा थियनि था भई ठीकु आहे NGO खोले तव्हांखे तव्हांजे गुरबत जो फ़ाक़े जो थर में जेको आहे फ़ाक़ा कशी आहे बाबा NGOs मोकिले करे उन फ़ाक़ा कशीअ खे ख़तमु कयो। फलाणी जाइ ते वबा फैली आहे उते NGOs खे मोकिले जेको आहे उहो फ़ाक़ा कशी ख़तमु कयो। त हाणे हू कोशिशि करे मक़ामी मसइलनि खे उन ई पैमाने ते दॿण जी कोशिशि कनि था पिया त जीअं वॾो क़ौमी उभार पैदा न थिए, कंहिं बि क़ौमी मसइले ते जेको आहे उहो इतफ़ाक़ पैदा थिए जेको सिंधी माण्हुनि खे यूनाइट करे। त जीअं हू उहे कोशिशूं कनि था पिया तीअं असांखे उन्हनि जी कोशिशुनि खे नाकाम करण जे लाइ क़ौमी वहदत जे लाइ ब्रेक जो ऐं ब्रेक खां वापसि अची करे मां बुरफ़ा साहब खां सवाल कंदमि। मां इहो चाहींदमि त तव्हां ॿई बि हिन में ज़रूरु कॉन्ट्रीब्यूट कजो। त जी व्यूअर्स प्रोग्राम सोचणो में वक़्तु है ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वापसि मोटियूं था ऐं ॻाल्हियुनि जो सिलसिलो हितां ई जोड़ियूं था। जीवर्स प्रोग्राम सोचरो में ब्रेक खां पोइ अव्हांखे भलीकार कयूं था। अॼु को टॉपिक आहे त बिरादरी सिस्टम छा आहे ऐं इन जा असांजी सोसाइटी ते सियासत ते हिकिड़ी इंडिविजुअल जी ज़िंदगी ते कहिड़ा असर पवनि था उन ते असां डिस्कस करे रहिया आहियूं। ऐं नो डाउट हीउ टॉपिक कुझु अहिड़ो आहे त हिन में 1 कलाक जो प्रोग्राम तमामु घटि आहे। इन जे लाइ कोशिशि कंदासीं त ईंदड़ कंहिं प्रोग्राम में हिनखे वरी असां टॉपिक खे खणूं। ॻाल्हि हली रही हुई हुन जी असां हिस्ट्री ते बि वियासीं, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं बि थियूं। वफ़ा साहब खां मां सवाल कंदमि त सर बिरादरी जी जॾहिं ॻाल्हि अचे थी न असांजे ज़हन में सिर्फ़ु 2 ॻाल्हियूं अचनि थियूं त वोट कंहिंखे ॾियणो आहे, पंहिंजी बिरादरी जे माण्हू खे, रिश्ता किथे करणा आहिनि बिरादरी जे उन में करिणो आहे। मेडिकली बि हाणे त इहो प्रूफ थी वियो आहे त ग़लति आहे, ख़ानदाननि में शादियूं न करणु घुरिजनि। इन सां बिरादरी में शादी न करण सां वरी कारोकारी वारी हिकिड़ो जेको मसइलो आहे उहो जनम वठे थो। त इन में घुमी फिरी सिर्फ़ु औरत सफ़र करे थी या छोकिरो बि सफ़र करे थो या सॼी सोसाइटी सफ़र करे थी? इंजीनियर साहब जीअं असां सभु ॻाल्हायो त इहो सिंध जो हिकिड़ो वॾो क़ौमी मसइलो आहे। ये बिरादरी निज़ाम या क़बाइली सिस्टम जेको आहे इनखे हिकिड़ो जुड़तो सिस्टम आहे, इनखे हथरादो पैदा कयो वियो ऐं इहो को सिंध जो ओरिजिनल क़िस्म जो क्रिएटेड न आहे। सिंधी माण्हू जे ज़हन में इहो हिकिड़ी आइडेंटिटी हुई, ज़ात असांजी पाण केरु आहे पंहिंजी ज़ात ॿुधायो आइडेंटिटी इन हद ताईं जेको बाक़ाइदा हिकिड़ी मनसूबबंदीअ सां पहुचायो वियो। हाणे हिन वक़्तु जेको सुवाल इहो आहे जेको तव्हां सुवाल कयो यकीनन विक्टम जेके थींदियूं आहिनि ज़्यादातर नियाणियूं थींदियूं आहिनि, कमज़ोर जेको उहो विक्टमाइज़ेशन जो ज़्यादा शिकार थींदो आहे। ॿार पोड़ा तव्हां ॾिसो ॻोठनि ते जॾहिं हमला थींदा त उन्हनि ॻोठनि में जेके मरंदा आहिनि शहीद थींदा आहिनि उहे ज़्यादातर कमज़ोर माण्हू हूंदा। हाणे माइग्रेशन जी असांजी ॻाल्हि कई, अर्बनाइज़ेशन अहिड़ो सिलसिलो आहे कि ॻोठनि में हाणे जवान तबिको त रहंदो ई कोन्हे। ज़्यादातर असांजा ॻोठ बि हाणे उन ई ट्रेंड ते हलनि पिया कि कराची हैदराबाद सख में तव्हांजी यंग पॉपुलेशन हूंदी, ॻोठनि में जिते क़बाइली मसइला आहिनि उते तव्हांखे औरतूं ॿार ऐं पोड़ा। ऐं उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां जेको ढाड़ियल सिस्टम तव्हां वटि आयो इहो बि इन जो हिकिड़ो मंतकी नतीजो आहे। जॾहिं पाण में विढ़ंदा हुआ ऐं हिक ॿिए खे जेको पुॼी न सघंदा हुआ त पोइ खून करे ॿेलनि में हलिया विया। तव्हां ॾिसो सिंध में ढाड़ियल निज़ाम
इहो बि 80s में तव्हांखे इहे फिल्मूं बनियूं परू चांद जो फलाणो हाणे वेझड़ाई में साईं नारे जो मुंहिंजे ख़्याल में जेको आहे हिकिड़ो वॾो धाड़ियल जेको लास्ट इन जिन ते वॾा मतिलबु इनाम रखियल पढ़ियल लिखियल ऐं तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां MA सोशियोलॉजी पढ़ियल लिखियल तव्हां जेके हिस्ट्री बायोग्राफी जे असांखे मुंहिंजे हिकिड़े सही छोकिरे हिन जेको नारे जो आहे पाण उन MA क्रिमिनोलॉजी थीसिस इन क़बाइली दुश्मनी में हुनखे ख़ैरपुर जो टॉपिक ॾिनो उन्हनि ॿेलनि में वञी उन्हनि ते लिखो असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त आहे उन डकेत ऑफ डोकेत जहिड़े नाले सां किताबु लिखियो आहे साईं ख़ैरपुर यूनिवर्सिटी जो आहे इहे धाड़ियुनि जो सॼो डेकेड आहे इहो सॼो 10 साल सॼा धाड़ियुनि ते उहो प्रोफेसर साहिबु किताबु लिखियो बुनियादी हिन वक़्तु सिंध में जेको असलो मौजूदु आहे सिंध में जेका खूनरेज़ी मौजूदु आहे सिंध में जेको धाड़ियुनि जो राज मौजूदु आहे इन खे इन सरदारी निज़ाम जेको मज़बूत कयो आहे इन जो इम्पैक्ट असांजे पॉलिटिकल सिस्टम ते पियो जंहिंजे नतीजे में असांजो पॉलिटिकल सिस्टम जेका असांखे जीअं साईं चयो पियो ख़ैर जी उमेद हुई उहा आहिस्ते आहिस्ते घटि थींदी वई हाणे जेका तव्हां इंडो गेम जी ॻाल्हि कई हाणे तव्हां उहा बिल्कुलु क़ुवतूं जेके आहिनि उहे बि हाणे कोन्हे लेकिन मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां छो तव्हांजो लास्ट सेगमेंट थींदो इहो हिन जो जवाबु जेको उहो बुनियादी तौर ते समाजी तरक़ी आहे जेके असां सोशल डेवलपमेंट एंड क्वालिटी एजुकेशन मां तव्हांखे ॿुधाईंदो हालांकि इन जो इम्पैक्ट तव्हांजे तालीमी सिंध यूनिवर्सिटी पंहिंजे वक़्त में हिकिड़ी बहितरीनु यूनिवर्सिटी सम्झी वेंदी इवन तव्हां कराची जा या सिंध जा जेके ॿिया कराची बि सिंध में शामिल ॿिया इदारा जेके असांजा इन्हनि जा वॾा तालीमी असां सभु जेके हिते दोस्त वेठा आहियूं सरकारी इदारनि स्कूलनि मां कॉलेजनि मां यूनिवर्सिटी मां पढ़ी जंहिंसां प्रोफेसर इंजीनियर डॉक्टर असांजा वॾा नाले वारा सियासतदान पैदा थिया अॼु असांजा सरकारी इदारा जेके तबाह कया विया तालीम जेसिताईं हाणे तालीम जेको डिग्री जो नालो वञी रहियो MA PhD असांखे वठंदे कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं PhD त शर्म अची वेंदो आहे PhD जी जेका क्वालिटी छा रही त बुनियादी शइ जेका आहे की इन जो सॼे निज़ाम ते इम्पैक्ट पियो ऐं इन जो जवाबु जेको उहो क्वालिटी एजुकेशन एंड बहितरीनु समाजी डेवलपमेंट आहे असां सभिनी खे ऐं इन लाइ हिकिड़ी मां ॻाल्हि हिकिड़ो ॾाढो सुठो किताबु लिखियो वियो आहे वेटिंग फॉर अल्लाह असां वटि मुसीबत इहा आहे की असां इंतज़ारु पिया करियूं त को अचींदो असांजो अची मसइलो हल कंदो मां सम्झां थो त हाणे असांखे उन स्टेज खां असां निकिरी अचूं जीअं साईं ॻाल्हि कई तमामु सुठी ॻाल्हि आहे मां हुनखे सपोर्ट कंदुसि त असांखे पंहिंजे हिसे जी जेका क्षमा ॿारे असां हिकिड़े पंहिंजे ॻोठ में जीअं बेलरजी जी मां तव्हांखे ॿुधां हिकिड़ो साईं पीरज़ादो अनवर पीरज़ादो साहिबु हो हिकिड़ो नालो वॾो ऐं हाणे ॿ टे ॾींहं अॻो ताईं थी वियसि हिकिड़े माण्हू जी वजह सां उहो ॻोठ जेको आबाद आहे अॼु उन में क्वालिटी एजुकेशन जा माण्हू मौजूदु आहिनि असां सम्झूं था त इहो मैसेज आहे की हिकिड़ो माण्हू पढ़ियल लिखियल ॻोठ में उनखे इहा क्षमा मेमन साहिबु जेको कमु वेठो हिते कराची में करे या रिंद साहिबु जेको वेठो करे या मां वेठो करे असांखे पंहिंजे ॻोठनि में इहा क्षमा ॿारणी पवंदी ऐं इहा क्वालिटी एजुकेशन एंड सोशल डेवलपमेंट असांजी सोशल डेवलपमेंट ऐं असांजी एजुकेशनल तरक़ी इन इहे शइ जो ट्रोड़ आहे लेकिन उन जे बावजूदि बि असांजे साम्हूं इन शइ जा मुशाहिदा मौजूदु आहिनि त जेकॾहिं सरदार गौस बख्श खान महर जो पुटु ॿाहिरों पढ़ी आयो पर जॾहिं हिन असांजे निज़ाम जो हिसो बणियो त उहो इन ई क़बाइली ऐं नस्ली निज़ाम जो हिसो आहे उन जी सोच उन ई दायरे में थी फिरे पई तोड़े जो ॿाहिरों डिग्री वठी आयो आहे इन ई तइलीमी तरक़ीअ जे बावजूदि असांखे फ़िक्री तरक़ीअ जे तरफ़ फ़िक्री वहदत जे तरफ़ जेको आहे हिकिड़े सिस्टम जी तश्कील करणी पवंदी ऐं उहो ई आख़िरी हल आहे इन जो निकिरण जो असां सोशलिज़म खे जेको आहे उहो तरक़ी वठी रहिया आहियूं उन जो मुतबादिल मक़ामी हालतुनि मां पैदा करे वठूं इन इहे खां बहितर अञा को जेको आहे उहो वहदत ते असांजो कुझु नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी वञे क़ौमी इतफ़ाक़ थी वञे इन ई शइ जी ज़रूरत आहे दाइमी तौर ते असांखे इन ई भौचाल मां इन ई डिस्ट्रक्शन मां सिर्फ़ु उहा शइ फ़िक्री वहदत ई बचाए सघे थी। अच्छा डॉक्टर साहिबु जीअं सर ॻाल्हि कई त फ़िक्री वहदत ई असांखे बचाए सघे थी पर छा थो लॻे त जेकॾहिं इन शइ खे टोड़ण जे लाइ सभु उथी बीहूं त इन शइ खे एक्सेप्टेंस मिलंदी या ओतिरी शिद्दत सां असांखे रेज़िस्टेंस मिलंदी? न हिनजी एक्सेप्टेंस आहे सोसाइटी जे अंदरि तव्हां का बि चङाई कयो माण्हुनि खे कई इंडिविजुअल मिसाल आहिनि सिंध जे अंदरि जिते जिते माण्हुनि कोशिशि कई मिसलन हाणे जोई रवायती तौर ते उते जमाली हिकिड़ी बिरादरी आहे पर कुझु टाइम खां उते जमाली जिन MNA थियो ऐं पोइ जोई में टाउन में बि जमाली कोई भी शइ ठहे थी उनमें जमाली उन MNA रखणु शुरू कया त माण्हुनि में हाणे त रेज़िस्टेंस आहे जेका लोकल गवर्नमेंट जेका इलेक्शन अची रही आहे उन जे अंदरि वरी उन इहा ई मैनिपुलेशन करे त हर UC में जमाली माना उते जो हुजे न हुजे रखणु मैनिपुलेट करणु त हाणे जोही टाउन जे अंदरि जोही जे माण्हुनि जी कंहिं ज़माने में ॿोॾी जे ख़िलाफ़ु बग़ावत कई ईअं उन्हनि जमालियुनि जे ख़िलाफ़ु बग़ावत करे पंहिंजा इंडिविजुअल उम्मीदवार बीहारे
ऐं हिकिड़ो ग्रुप ठाहे बीह रहिया आहिनि ऐं उमेद इहा ई आहे जो ही वरी सॼी सिंध लाइ हिकिड़ो मिसाल थींदी त उते खटी ॾेखारींदा त असां अहिड़े तरीक़े सां बिरादरी सिस्टम खे चैलेंज करे पंहिंजो बहितर नतीजो ॾेई सघूं पर था। डॉक्टर साहब जीअं हिकिड़ी ॻाल्हि आहे त असां सभु सिंधी क़ौम आहियूं न, पर सिंधियुनि में जीअं क़बाइली सिस्टम ठही विया आहिनि त असां पंहिंजी बिरादरी खे सपोर्ट कंदा आहियूं, ॿिए खे न कंदा आहियूं। इहो न सोचींदा आहियूं त उहो बि सिंधी आहे, असांजो भाउ आहे, असांजी क़ौम जो ई माण्हू आहे, असां पंहिंजी बिरादरी खे ई उहो कंदा आहियूं, घणो स्ट्रेंथन करण जी कोशिशि कंदा आहियूं। हा, इहो हाणे वेझाणी में जेको आस्ते आस्ते थी रहियो न, जिन हिकिड़ी सूरत हाल अहिड़ी हुजे जंहिंमें कमज़ोर खे किथां बि रिलीफ ॿिए हंधि न मिले त हिकदमि पंहिंजी बिरादरी ॾे भॼंदो आहे। उनमें ओवरऑल सिंधी क़ौम खे सभु नुक़सान आहे हिकिड़ी। सबब छा आहे कि तव्हांजा जेके स्टेट इंस्टीट्यूशन आहिनि, हाणे इहो छो इन जो हिकिड़ो मंतकी सबब आहे। साईं जी ॻाल्हि पंहिंजी जाइ ते ऐं हमेशह चवंदो आई एग्री टू डिसएग्री, असां में इख़्तिलाफ़ थी सघंदो आहे, असां पढ़ियल लिखियल माण्हू। बुनियादी जेको सबब अथव इंस्टीट्यूशनल तबाही जेका स्टेट जी आहे। हाणे जिते पुलिस तबाह थी वई, जिते लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ तबाह थी वई, जिते कानून तबाह थी वियो त हुननि वटि अल्टरनेटिव कोन्हे, शेल्टर किथे मिले। हाणे हुननि वटि थ्रेट्स मौजूदु आहे कि हाणे मूंखे पनाह जेका उहा पंहिंजी ज़ात में मिलंदी, उहा मूंखे कंहिं क्राइसिस में के अटैक में अगरि मुंहिंजे घर ते को हमलो थिए थो त मां के 15 ते फ़ोन कोन कंदुसि, ऐं यकीननि पंहिंजे सरदार खे फ़ोन कंदुसि। उहो मुला 15 आहे, जीअं पंजाब में हिकिड़ो मशहूरु अथव सियासतदार, उनजो टाइटल ई 15 थी वियो, इन लॻो 15 ते इलेक्शन खटी थींदा। रिस्पॉन्स आहे, जीअं साईं चयो न, हाणे उहो जेको रिस्पॉन्स उन थींदो त अल्टरनेटिव क़यादत जेका अचे पई, चाहे उहा जुए में हुजे, उहा अल्टरनेटिव क़यादत अगरि साईं बसि हिकु मिंट, अल्टरनेटिव क़यादत रिस्पॉन्स अगरि ॾींदी त यकीननि उहो साईं जेको आइडिया चए पियो उन लाइ बि असांखे उहो आइडियल्स क्रिएट कंदा जेके हुननि जा अल्टरनेटिव त हुजनि। जेसिताईं तव्हां अल्टरनेटिव न ॾींदव तेसिताईं उहे हलंदा पिया, असां हुन ते तनक़ीद कंदा रहंदासीं। असां वटि अल्टरनेटिव डेवलप करणो आहे। त तव्हांजो जेको सुवालु हुयो त सिंध जे अंदरि जेके बि समझदार माण्हू आहिनि उन्हनि वटि इहो ज़ात जो न हूंदो आहे। कई ऑफिसर सुठा थिया, पुलिस वारा हुआ, राइटर्स हुआ, पॉलिटिकल एक्टिविस्ट हुआ, उन्हनि वटि ज़ात जो तस्वुरु कोन हुयो, उहे उन मां ओवरकम करे निकिरी आया हुआ। उन्हनि वटि ईअं थींदो हो कंहिं ज़िले जो को DC सोलंगी लॻो त सोलंगी बिरादरी खणी वञी पहुची वई पटका त साईं असांजो, उहो चवंदो आहे मां सभिनी जो भाउ आहियां, उहो सोलंगी न पर सभिनी जो। जेकॾहिं पढ़ियल लिखियल आहे, वतन दोस्त, बाशऊरी आहे, ख़ासि तौर ते जेको सिंध जे अंदरि क़ौम पर सियासी पार्टियुनि जी जेका तरबियत रही, उन्हनि पोइ माण्हुनि खे इन अहसास मां कढी छॾियो। पर छाकाणि उन्हनि जो दाइरो 3-4-5 लखनि ते महदूद हुयो, क़ौम त 2.5-3 करोड़ जी आहे, त बाक़ी हिकिड़ो वॾो मवाद पियो आहे जिन खे बि सम्झाइण सेखारण जी ज़रूरत आहे। अदरवाइज़ तव्हां ॾिसो न त तव्हांजे ख़ुदि टीवी जेके सिंधी टीवीअनि खे जेको रिस्पॉन्स आहे उन्हनि जो बि सबब इहो आहे त हू सिंधी ॿोली जे करे, वतन जे करे आहे, कंहिं ज़ात इहो कोन्हे त हिन ज़ात वारे को चैनल खोलियो आहे त उन करे उन ज़ात वारा माण्हू ॾिसंदा ॿिया न ॾिसंदा, पर हिकिड़ो सिंधियत आहे। ऐं अहमद मुगल जॾहिं कलाम ॻाए थो या संदसि भाउ सरमद ॻाईंदो हो त बावजूदि हुनजे जो हू सिंध में सेटलर हुआ, पर पोइ उन्हनि सिंधियुनि कॾहिं हुन सां इहो लेखो ई न कयो त तव्हां सिंधी आहियो न आहियो, उन्हनि जे गीतनि ते उहो सागा झूमर लॻंदी। प्रोग्राम जो टाइम बिल्कुलु ख़तम थी रहियो आहे ऐं इहो टॉपिक अहिड़ो आहे त हिन ते डेफिनेटली असां इंशाल्लाह इन फ्यूचर ज़रूरु हिन ते काफ़ी डिघी डिस्कशन कंदासीं। ऐं अवां टिनी महिमाननि जी वॾी महिरबानी जो अदायो, पंहिंजे बिज़ी शेड्यूल में टाइम कढियो। व्यूअर्स, टॉपिक सेंसिटिव बि आहे ऐं असांजी ज़रूरत बि आहे त हिन ते ॻाल्हाइजे ऐं पंहिंजा कमज़ोरियुनि खे बि असां ॾिसूं ऐं उन्हनि कमज़ोरियुनि खे ख़तमु करे उन्हनि खे पंहिंजी सघ में तब्दील करण जी कोशिशि कयूं। जीअं मूं बार बार चयो त हिन टॉपिक खे ज़रूरु असां पंहिंजे कंहिं ईंदड़ प्रोग्राम में खणंदासीं, हिन ते डिबेट कई वेंदी चङी ख़ासी त को न को सोल्यूशन निकिरे, का अवेयरनेस सुठी असां में डेवलप थिए। इन सां गॾु ई पंहिंजी मेज़बान मिराज़ ज़फ़र खे ॾींदा इजाज़त। इंशाल्लाह नेक्स्ट वीक वरी मिलंदासीं कंहिं ॿिए नई सोशल इशू सां गॾु। तेसिताईं अल्लाह निगहबान।